वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी काबीना जो हंगामी इजलास अॼु सुबुह 10 वॻे तलब करे वरितो। वज़ीर आज़म बाकू मां वीडियो लिंक ज़रिए काबीना इजलास जी सदारत कंदो। इजलास में 27 तरमीम में पीपल्स पार्टी जे तजवीज़नि ते गौर कयो वेंदो। 27 आईनी तरमीम जे मुसविदे जी मंज़ूरी वरिती वेंदी। वफ़ाक़ी काबीना मां मंज़ूरी जी सूरत में आईनी तरमीम जो मुसविदो सेनेट में पेश कयो वेंदो। पीपल्स पार्टी तरफ़ां फ़ौजी सरबराहुनि जी मुक़ररी ऐं आईनी अदालत जी हिमायत करण ऐं सूबनि जे इख़्तियार में घटिताई कंहिं बि सूरत में न क़बूल करण जो ऐलान। 27 आईनी तरमीम में बिटी शहरियत बाबति तजवीज़ जी मुख़ालिफ़त। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आर्टिकल 243 में तरमीम जी हिमायत कई वेंदी। पीपल्स पार्टी उसूली तौर आईनी अदालत क़ाइमु करण जे हक़ में आहे। मीसाक़ जमहूरियत में बि आईनी अदालत क़ाइमु करण जो ज़िक्र कयो पियो आहे। जजनि जी बदिलियुनि बाबति पीपल्स पार्टी पंहिंजूं तजवीज़ूं तयारु कयूं आहिनि। आईनी अदालत सां गॾु मीसाक़ जमहूरियत जूं ॿियूं शिकूं बि शामिल करणु घुरिजनि। NFCA बोर्ड बि तजवीज़ ते ख़दशा आहिनि। सूबनि जे इख़्तियारनि में घटिताई कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। मकानी इदारनि जो निज़ाम वधीक मज़बूत हुअणु घुरिजे। सरकारी मुलाज़िम खे बिटी शहरियत या सरकारी नौकरी मां हिक जी चूंड करणी पवंदी। हुकूमत तरफ़ां 27 आईनी तरमीम जो शुरूआती मुसविदो तयार। पीपल्स पार्टी खे 27 तरमीम में NFCA बोर्ड सां हथ चुरान न करण लाइ ग्रीन सिग्नल। आईनी तरमीम मुसविदे खे क़तई शिकल ॾियण लाइ हुकूमत पीपल्स पार्टी जे जवाब जी मुंतज़िर। पीपल्स पार्टी जे ग्रीन सिग्नल खां पोइ 27 आईनी तरमीम जे मुसविदे खे क़तई शिकल ॾिनी वेंदी। पीपल्स पार्टी जी तजवीज़नि खे बि क़तई मुसविदे में शामिल कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो चवणु आहे त हक़ जी जंग में कामयाबी खां पोइ आलमी सतह ते पाकिस्तान जी पोज़ीशन बदिलजी वई आहे। जंग खां अॻु भारत पाण खे हिन ख़िते जो थाणेदार समझंदो हो। रात जे हमले जो जवाब पाकिस्तान जी फ़ौज भरपूर तरीक़े सां ॾिनो। भारत सां जंग में क़ौमी फ़ौज पंहिंजी बहादुरी साबित कई। 6 मई खां अॻु हिकु सियासी जमात पाकिस्तान ख़िलाफ़ प्रोपोगेंडा में मसरूफ़ हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इक़्तिदार संभालींदे ई ॾुखिया फ़ैसिला वरिता। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान उभरी हुकूमत विच में इस्तांबुल में हलंदड़ ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हियूं ख़त्म थी वयूं आहिनि। अफ़गान तालिबान पाकिस्तान जो मौक़िफ़ तस्लीम कयो पर लिखत में ख़ातिरी न कराई। अफ़गान धरतीअ तां पाकिस्तान ते हमलो या दहशतगर्दी थी त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। 27 आईनी तरमीम ख़िलाफ़ हिकु दफ़ो ॿीहर सिंध एक्शन कमेटी बहाल। 11 नवंबर ते एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। ॼामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ज़ैन शाह जी सदारत हेठि क़ौम परस्त धुरियुनि जो इजलास। रियाज़ चांडियो डॉक्टर नियाज़ कालाणी ॿिनि जी शिरकत। 17 नवंबर ते हिकु दफ़ो ॿीहर सिंध एक्शन कमेटी जो इजलास तलब। ज़ैन शाह जो चवणु आहे त NFCA बोर्ड बाबति तरमीम करे सूबनि खे पंहिंजी हिसे लाइ पिनण ते मजबूर कयो पियो वञे। मैजिस्ट्रेटी निज़ाम बहाल थियण सां अदलिया खे नुक़सान थींदो। रियाज़ चांडियो जो चवणु आहे त आईनी तरमीम ज़रिए सूबनि जे हक़नि ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध में 5 खां 15 ग्रेड जे नौकरियुनि ते पाबंदी ख़त्म। सिंध सरकार पाबंदी ख़त्म थियण खां पोइ जूनियर क्लार्क जी जायुनि ते भर्ती लाइ इश्तिहार बि जारी करे छॾियो। लाॻापियल खातनि खे ख़ाली जायुनि ते क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि ते भर्ती शुरू करण जी हिदायत। रौंती जे कचे में पुलिस रेंजर्स जो ॿिए ॾींहं बि ऑपरेशन जारी। वधीक 3 ॾोहारी मारिजी पिया। अंग वधी न वधी पियो। मारिजी वियल धाड़ेलनि जो शाहूकोश सुबोशर गुलामशर जागण अकुशर नज़ीरशर दागाशर समेत 8 ॼणनि जा लाश इस्पताल मुंतकिल। शाहूकोश 50 लाख इनाम रखियल ॾोहारी निकितो। पंजाब पुलिस जे 12 एहलकारनि जी शहादत में मुलविस करार। DIG सकर फैसल अब्दुल्ला चाचर जो चवणु आहे त रौंती जे कचे में 2 ॾींहनि दौरान 12 धाड़ेल मारिजी चुका आहिनि। इलाइक़े मां धाड़ेलनि जो मुकमल ख़ात्मो कयो वेंदो। हमास तरफ़ां इज़राइली यरगमाली जा लाश वापसि करण जो सिलसिलो जारी। वधीक यरगमाली जो लाश इसराइल हवाले। इज़राइली फ़ौज रेड क्रॉस ज़रिए लाश मिलण जी तस्दीक़ करे छॾी। इज़राइली मीडिया जो चवणु आहे त हमास वटि 28 यरगमाली जा लाश मौजूदु हुआ जिन मां 23 मिली विया आहिनि। ऐं पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में 3 वनडे मैचनि जी सीरीज़ आख़िरी मैच अॼु फैसलाबाद में खेॾी वेंदी। क़ौमी टीम कामयाबी लाइ पुरज़म।